बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां आवां जो ख़ातिम मौला बि थेबो। हालाणी बेलाणी लाखारोट मेहराबपुर पोटरी मद कबीर ऐं खानवाण जे सहाफ़िन गॾिजी हालाणी एसएचओ ख़िलाफ़ एहजाजी मार्च कयो। मार्च जी अॻुवाणी सैयद हसनैन शाह, बचल हिंगोरो, ज़फ़र अवाण मुजाहिद सामटियो, अतर जोखियो, कयूम मेमुण मुजाहिद सामटियो, अज़ीम नूनारी, अब्दुर्रज़ाक लाशारी, एजाज ख़ासकली, मंज़ूर हुसैन ख़ासकली, असगर हुलियो, मंसूर शर ऐं ॿियनि कई। उन मौक़े ते सहाफ़िन पुलिस ख़िलाफ़ शदीद नारेबाज़ी पिणु कई। अॻुवाणनि चयो त कोटड़ी मद कबीर जे सीनियर सहाफ़ी ऐं प्रेस क्लब जे सदर मौला बि थेबो जी मोटरसाइकिल चोरी थिए 6 महीननि खां मथे टाइम थी वियो आहे। उन दौरान पुलिस रुॻो ठला आसरा ॾटा ॾिना आहिनि। हिननि चयो त असां एसएसपी नौशरो फिरोज़ रूअल खोसो खे बि 4 दफ़ा दरख़्वास्त ॾिनी आहे, पर पोइ बि मोटरसाइकिल वापसि न कई पई वञे। हिननि चिता ॾिनो त मोटरसाइकिल तुर्त वापसि न ॾिनी वई त पोइ पहिरें मरहले में 17 फरवरी शाम जो 4 बजे हालाणी थाणे इहा क़ौमी शाहराह तां धरणो हणंदासीं। ॿिए मरहले में तारीख़ तइ करे एसएसपी ऑफिस नौशरो फिरोज़ वटि धरणो हणंदासीं, जंहिंजो ज़िम्मेवार हालाणी थाणे जो एसएचओ रहमतुल्लाह सोलंकी हूंदो। मौला बि थेबो, इबरत न्यूज़ रिपोर्टर, कोटड़ी मद कबीर।